जेसताईं हू मूंसां मोहब्बत न करे केतरी वालिदैन का वधीक औलाद का वधीक पूरी इंसानियत का वधीक हिकड़ो आम मिसाल आहे हमदर्द हुजे मुशफिक हुजे मेहरबान हुजे रहम दिल हुजे बेइंतहा औलाद सां मोहब्बत कंदो हुजे वालिद आहे कई औकात जे इंतजार का बाद पुटड़े सां मुलाकात थे पुट के मिलण जो इंतजार हुजे बाबा साईं के मुलाकात जो इंतजार हुजे बई पी पुट वडे इंतजार का बाद अचानक पाण में मिलन समझो था मोहब्बत जो मंजर छा होंदो मोहब्बत की कैफियत छा होंदी इहो वालिद समझंदो दुनिया जूं सभई मोहब्बतूं समेटदी मुंहिंजी ऐं मुंहिंजे पुट जी मुलाकात में गॾिजी वियूं आहिनि दुनिया जा मोहब्बत जा सभई मंजर मुंहिंजे पुट जे चेहरे ते हींअर मौजूद आहिनि दुनिया जी मोहब्बत जा सभई जज़्बाती मंजर मुंहिंजे पुट जे मुस्कुराहटनि में मौजूद आहिनि छाजे लाइ हू पंहिंजे पुट सां एॾी मोहब्बत कंदो आहे मुसलमानो ख्याल रखिजो इन मोहब्बत का वधीक मोहब्बत करनी है मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तईनु मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वअशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुजाहिदों वाला महबूब इमामुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकर हिन पिंडाल में बैठल कंहिं बि दोस्त का इहो सवाल थे सही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अवां जान कुर्बान करण जी गाल तो करियो था पर असांजो सवाल ही आ तो तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शक्ल ऐं सूरत वो बुधाए सको था या न नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वज़ह कता रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शक्ल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खूबसूरती असर अंगेज शख्सियत जी अल्फाज में का तस्वीर पेश करे सको था को मंजर बुधाए सको था शायद उम्मती की तरफा यो जवाब मिलंदो सही ना अल्लाह जा बंदा तू तो मोहम्मद जो उम्मती आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूने इल्म में हुजण खपे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शक्ल ऐं सूरत कीअं हुई अचो सहाबा किराम जा जज्बात सहाबा किराम जी प्यारे पैगंबर सा मोहब्बत इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा प्यार ऐं प्यार जे जज्बात सा भरियल अल्फाज जो तज़किरो करियूं था चवण वारे पुछण वारे पुछो ए बर्रा बिन आसिब बुधायो रज़ी अल्लाहु ताला अकान वजह रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसल सैफ छा अल्लाह जे नबी जो चेहरो प्यारे पैगंबर जो मुंह मुबारक तलवार वांगुर चमकंदड़ हुयो फरमायूं बल कान वजहु मिसलल कमर ए सवाल करण वारा नबी जो चेहरो तलवार वांगुर खूबसूरत ना बल्कि आऊं चवां तो मोहम्मद जो चेहरो त चंड जिया खूबसूरत हुयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमान वही मोहब्बत भरिया अल्फाज हैं अवां आऊं सभई इन्हें गाल ते इत्तेफाक करियूं था शायद दुनिया जो कोई शख्स इन्हें का इनकार न कंदो तो मुसलमानो मोहब्बत अहिड़ी शइ आहे जंहिंखे दिल में महसूस कयो वेंदो आहे इज़हार सां
अल्फाज सां, दावा सां, नारे सां, इकरार सां शायद असां उन जो सबूत नथा ॾेई सघूं। मोहब्बत त दिल में महसूस थींदी आहे। ऐं पंहिंजो पाण खां सभिनी ॿारनि खां हिकिड़ो सवाल पुछां थो, अल्लाह जे लाइ ॿुधायो कॾहिं नबी जी मोहब्बत असां दिल में महसूस कई आहे? पूरी जिंदगी बुजुर्ग मौजूद है, मुझा नौजवान भाई भी इतने मौजूद हैं, समूरी जिंदगी में कदा कोड़ो मौको आयो हुए एहसासात जी दुनिया में, जज्बात जी दुनिया में अल्लाह जज्बात तव्हांखे मूंखे अता फरमाया है। छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत असां महसूस कई आहे? मुसलमानो यकीन ॼाणियो शायद खजी जो थोड़ो बि असांखे मोहब्बत में मारे असांजा जज्बात किथे होंदा? सही बुखारी, सही मुस्लिम, हदीस बिन किताबन जो हवालो फजअल या इन्नो अनीन सविये। मामलो सिर्फ एतिरो आहे त अल्लाह जा नबी उन थोड़े ते टेक ॾियनि था। अॼु उन थोड़ खां थोड़ो परे थिया आहिनि, मिंबर ते बीठा आहिनि, खजी जे थोड़ सां गॾु न बीठा आहिनि। फजअल या इन्नो अनीन सविये, खजी जो थोड़ा सुदका भरे रोण लगो आ। सामू केरो आ? वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। चवन्ना खजी जो थोड़ा भला हिनखे केड़ी खबर? रोए पियो तो भला केड़ो मसलो है इंसान, पर रहमतुल लिल आलमीन खुतबे के रोकिन था, मिंबर ता लहन था, उन थोड़ा डा अगते वनन था। सहाबा किराम फरमाइन था असां ॾिठो महबूब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजा रहमत वारा बई हथ अगते वधाया हा ऐं इमामुल अंबिया पांजे हथड़न सां उन थुड़ के भाकुर पातो, भाकुर पाए उन्हें के चुप करायो ऐं पाण फरमाइन था मुंहिंजा साहबियो अज जेकर मोहम्मद इन थुड़ के चुप न कराया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहन्ना इला यौमिल क़ियामा। मुंहिंजा साहबियो खजी जो थुड़ बि मोहम्मद जी मोहब्बत में क़यामत ताईं रोंदो रहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हसन बसरी रहमहुल्लाह जॾहिं बि इहा हदीस ॿुधाईंदा हा पंहिंजे शागिर्दनि खे चवंदा हा या इबादल्लाह हाज़िल ख़शबा ताइन्नु लिरसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। शौक़न इलाही चवंदा अल्लाह जा बंदो, रब जी ज़ात ते पैगंबर जी ज़ात ते कलमे पढ़ण वारो अल्लाह जा बानो ही खजी जो थोड़ा जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत में रोई रहियो आ हक त तहां जो आ, तहां मोहम्मद जी मोहब्बत में रोयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असां मां मुसलमानो केतरन इन मोहब्बत के महसूस कयो आ। अचो सहाबा जा अल्फाज ॿुधो, सहाबा जा जज्बात ॿुधो, सहाबा किराम जा मोहब्बत जा अंदाज ॿुधो। वो रहमतुल लिल आलमीन सां कीअं मोहब्बत कंदा हा। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजो इज़हार हिन लफ़्ज़नि में कनि था, पाण फरमाइनि था मा रअयतु मिस्लहु क़ब्लहु वला बादा। जिंदगी में केतिरे इंसाननि सां मुलाकात थी, केतिरा चेहरा पंहिंजे निगाहुनि सां अली मुर्तदा ॾिठा आहिनि, लेकिन फरमायूं सॼी जिंदगी गुजरी वई आहे मोहम्मद जहिड़ो तो पूरी जिंदगी में वो ॾिठो ई कोन्हे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको इमामुल अंबिया जहिड़ो ख़ूबसूरत जंहिं ज़ात सां एतिरी मोहब्बत कई वञे, जंहिं हस्ती सां एतिरो प्यार कयो वञे, जंहिं हस्ती ज़ात सां एतिरो मुक़द्दस पाकीज़ा ऐं जज्बाती ताल्लुक़ क़ाइम थिए, पाण फरमाइनि था मा रअयतु मिस्ला मोहम्मद जहिड़ो तो मूं ज़िंदगी में कोन ॾिठो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबा किराम जा जज्बात, सहाबा किराम जो मोहब्बत। अनस रज़ी अल्लाह तआला खादिम रसूल, सही बुखारी किताबुल मनाकिब बाब सिफतिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पान फरमाइन था मा मसिस्तु हरीरन वला दीबाजन अलियन मिन यदि रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन दुनिया में नरमी जो मिसाल ॾियणो हुजे त रेशम जो लिबास जो मिसाल लिबो आहे। अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था मूं सॼी जिंदगी में रेशम जा लिबास भी खोड़ सारा ॾिठा, उम्दा खां उम्दा ॾिठा, नरम ऐं हसास लिबास मूं ॾिठा, लेकिन आऊं चवां थो
पूरी जिंदगी में मो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हथड़न ऐं तिरन जेड़ो नरम ता दितई रेशम भी कोन दिठो आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हथ मुबारक नबी अलैहि सलातो वसलाम जो तिरियो मुबारक एतिरियो नरम हुयो ऐं एतिरियो खुशबूदार हुयो जो दुनिया में एड़ी खुशबू अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु जिंदगी में दिठी कोने। सहाबा के एडी मोहब्बत, सहाबा किराम के एतिरो प्यार हो, सहाबा किराम पंहिंजो इज़हार भी कनि, मोहब्बत जा जज्बात भी बयान कनि था। सही अबू जुहैफा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में नमाज पढ़ी बाहर निकता, सहाबा किराम से मुलाकात करन पिया, सहाबा किराम नबी अलैहि सलातो सलाम से हथ मिलाइन पिया, नबी अलैहि सलातो से याद छा अवा कदा पढ़ियो बाहे, छा बुधण का बाद अवा कदा याद भी कयो आ। रब जा बंदा नबी जा उम्मतियो ता पैगंबर से मोहब्बत करियो था, मोहब्बत दी दावा भी करियो था। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात मुझा पैगंबर एडा खुश होया जो खुशी जा आसार नबी अलैहि सलातो सलाम दे चेहरे ते नुमाया वाज़ेह ऐं रोशन नजर अचन था। पर हालत अनस रज़ी अल्लाह ताला एक हदीस में पांजा जज्बात हिन लफ्ज़न में बयान कन था रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुसल्लो अज नबी अलैहि सलातो सलाम उते मौजूद ना है। अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु नमाज पढ़ाइन पिया, अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमायो फजर जो टाइम हो रहमतुल लिल आलमीन पांजे गुदरे मां पांजे पर्दे के हटाइन था ऐं प्यारे पैगंबर जो चेहरो असा के दौरान नमाज नजर अचे तो। नमाज की हालत में दिसबो कोने निहारबो कोने, नजर तो सिर्फ सजदे की जाइ ते रखबी आ। नमाज पढ़ंदड़ जेकॾहिं सहाबी हुजन तो खुशू ऐं खुज़ू जो मंज़र छा हूंदो, पर अनस जी नजर सजदे की जाइ ते कोन टिकी सगी। दौरान नमाज पर उन्हनि जी नजर सिधो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते चेहरे ते पइजी वई। पाण फरमाइन था मुखे लगो ये थे अज नमाज पढ़ा साल मुश्किल थी वई आ, नमाज पढ़ा साल डाडी दुखी थी वई आ। नबी जो चेहरो आ सिर्फ चेहरो त पंहिंजी जाइ ते, पर मोहम्मद जी मुस्कुराहट भी साम्हूं आ सल्लल्लाहु जियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो। मुसलमानो ये अल्फाज ज़ाहिर अल्फाज को न, या अवां जी ऐं मुंहिंजी दिल जी ॻाल्हि आ, या हर मोमिन दी दिल जी ॻाल्हि आ। तुने के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेइंतहा मोहब्बत हुंदी आ। जेकॾहिं असां खां सवाल पुछियो वञे साईं तव्हां केतिरी मोहब्बत करियो था, तव्हां जी कैफियत तव्हां जा अंदाज छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत के अवां दिल में कॾहिं महसूस कयो आ? शायद जवाब मिलंदो न। मोमिन केड़ा होंदा आहिनि, मोमिन कीअं हूंदा आहिनि, मोमिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत कीअं कंदा आहिनि। कुरान का पुछूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरामीन का पुछूं था, पाण फरमाइन था वल्लज़ी नफ्सी बियदे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना हब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमाइन। पाण फरमाइन था तव्हां मां को मोमिन थी कोन थो सके मोहम्मद के रब जी जात जो कसम आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐसे को मोमिन न थींदो जेसि हू मूंसां मोहब्बत न करे। केतरी वालिदैन का वधीक, औलाद का वधीक, पूरी इंसानियत का वधीक। हिकड़ो आम मिसाल आ, हमदर्द हुजे, मुशफिक हुजे, मेहरबान हुजे, रहम दिल हुजे, बेइंतहा औलाद से मोहब्बत कंदो हुजे, वालिद है कई औकात जे इंतजार का बाद पुटड़े से मुलाकात थे, पुत्र के मिलन जो इंतजार हुजे, बाबा साईं के मुलाकात जो इंतजार हुजे, बई पी पुत्र वडे इंतजार का बाद अचानक पान में मिलन, समझो था मोहब्बत जो मंजर छा होंदो, मोहब्बत की कैफियत छा होंदी। यो वालिद समझंदो दुनिया जूं सभई मोहब्बतूं समेट दी मुंहिंजी ऐं मुंहिंजे पुट जी मुलाकात में गॾिजी वियूं आहिनि। दुनिया जा मोहब्बत जा सभई मंज़र मुंहिंजे पुट जे चेहरे ते हींअर मौजूद आहिनि। दुनिया जी मोहब्बत जा सभई जज़्बाती मंज़र मुंहिंजे पुट जे मुस्कुराहटनि में मौजूद आहिनि। छाजे लाइ हू पंहिंजे पुट सां एॾी मोहब्बत कंदो आहे। मुसलमानो ख्याल रखिजो
इन्हें मोहब्बत का वधिक मोहब्बत करनी है मोहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मुसलमानों छा असा वाकईतन एतरी मोहब्बत करियो था कुल इम्कान आबाउकुम औ अबनाउकुम औ इख्वानुकुम। रब्बुल आलमीन फरमाए तो जेकर तवाजा वालिदैन, जेकर तवाजो औलाद, जेकर तवाजा भाई, तवाजो कुंबो कबीलो खानदान, तवाजा अहलो याल, तवाजो घरानो औ अशीरत को जेकर तवाजी पूरी मिट्री माइट्री इकड़े पासे हुजे वा मालो निक तरफ तो हुआ ओए माल जेके कमाए कमाए तवा गड के आहे व तिजारतुन तक्षौन कसादहा वा तिजारत जे नुकसान का तवा तमाम गणो डजंदा आयो व मसाकिन तरज़ौनहा ओए घर जेके वडे नक्शो निगार सा तवा तैयार के आए अहब्बा इलैकुम मिन अल्लाह व रसूले जेकर अल्लाह जे मुकाबले में इनन सा घणी मोहब्बत जेकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत के मुकाबले में इनन से घणी मोहब्बत आ नबी की मोहब्बत घट थी गई, वालिदैन की मोहब्बत वधिक थी, औलाद की मोहब्बत वधिक थी गई, दोस्तन की मोहब्बत वधिक थी गई, बिरादरी खानदान ए मैट्री की मोहब्बत वधी गई। रब्बुल आलमीन फरमाए तो फतरब्बसू हत्ता यअती अल्लाहु बिअमरे पोहान इंतजार करियो रब्बुल आलमीन दे अजाब के। मुसलमानों को किते असा मोहब्बत में खुटल त ना चाह असा सिर्फ जज्बाती नारन में महदूद त ना हो, चाह जज्बाती अल्फाज में महदूद त ना हो। मोहब्बत तो उन्हन के हुई जिन्हन के मोहम्मद जी अदा अदा याद हुई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सहाबी हैं मुआविया बिन कुर्रा रज़ी अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मुलाकात करना चाहता। सुने अभी दाऊद जे अल्फाज में फरमाइन था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाद चादरों पातल हुयो रहमतुल लिल आलमीन से मुलाकात थी। नबी अलैहि सलातो सलाम जो गिरेबान गलो मुबारक मुके नजर आयो थे उन्हें वक्त खुलियल हुयो। हालांकि बटन बंद करण जो हुकुम रसूलुल्लाह सल्लल्लाहु पाण ॾिनो आहे। पाण फरमाइनि था जेकर बटन न उॾे कमीस के तो पो कंडो लगाए बुने के बंद करे सको था। पहिरियां बुनियादी दौर अहिड़ो हुयो, मुश्किलातुनि जो दौर, गुरबत जो दौर हुयो, पर उन सहाबी मोहम्मद जा बटन खुलियल ॾिठा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था मो मौके मां फ़ाइदो वरतो, नबी अलैहि सलातो सलाम जे जिस्म ते हथ रखां तो, नबी अलैहि सलातो सलाम सां मोहब्बत जो इज़हार करियां तो। रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे बिन्नी कुलन दे विच ते मोहर नबूवत हुई जेका खत्मे नबूवत जी अलामत हुई। रब्बुल आलमीन मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अता फरमाई हुई। फरमाइनि था पंहिंजो हथ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहरे नबूवत ते लगाया तो इहो तो मोहब्बत जो मंजर हुयो। छा गाल इते खत्म थी वई। हिन पिंडाल वारो मोदी सॼी तकरीर मां जेकर ही जुमला तवा याद करे हो शायद जिंदगी संवरी सके थी इंशाअल्लाह। सहाबी मुआविया बिन कुर्रा रज़ी अल्लाह ताला ने फरमाया था मूं त महबूब के जिंदगी में एक दफो ॾिठो। घणा दफा? सिर्फ एक दफो। मूं त मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिंदगी में एक दफो ॾिठो। मुझे पैगंबर जा बटन खुलियल हा, ताकत भी रब ॾिनी हुई, इस्तिताअत भी रब ॾिनी हुई, सुठो लिबास पाए भी सघिया थे, पंहिंजा बटन बंद भी रखी सघिया थे, पर सहाबी सॼी जिंदगी जो दस्तूर ठाहे छॾियो। उहे सहाबी पाण भी उन्हनि जा पुट भी हमेशा पंहिंजो बटन खुलियल रखंदा हा। छाजे लाइ? तो महबूब मोहम्मद से मोहब्बत एडी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हालांकि बंद भी करे सघिया, नबी अलैहि सलातो सलाम जो हुक्म भी आए, पर मोहब्बत ॾिसो, मोहब्बत जा जज्बात ॾिसो। मुसलमानों आऊं पुछां थो छा असां बि एतिरी मोहब्बत करियूं था? असां चवंदासीं सही दाढ़ी रखां पर न दिल कोन थी वञे। महबूब मोहम्मद जो हुक्म कोन था मञूं, दिल जी ॻाल्हि मञूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुन्नत ते अमल करियां पर बिरादरी वारा नाराज़ थी वेंदा। पैगंबर जी कोन था मञूं, पंहिंजे रिश्तेदारी ऐं माइट जी ॻाल्हि खे मञूं। तौहीद ते अमल त करियां लेकिन एतिरा एतिरा माण्हू मूंखां नाराज़ थी वेंदा। रब जा बंदो ताके महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेकर मोहब्बत तो ॾिया न कोई सवाल ही पैदा न थिए।
ज़बान ते ये अल्फाज ही न अचना। अचो मोहब्बत करियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ये मोहब्बत करियो तो मोहब्बत जो हक अदा थी वने। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ये प्यार करियो तो ने प्यार जो हक अदा थी वने। उन्हें मोहब्बत के मुसलमानों महसूस करियो दिल। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जिंदगी के पढ़ो, उनके किरदारन के पढ़ो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने किरदारन के पढ़ंदे पढ़ंदे जिंदगी बसर करियो ऐं इए जिंदगी गुजारियो, इए जिंदगी गुजारियो। घट में घट एतरो थे न जना रब जे सामू वन्यो अल्लाह कमुल हाकिमीन दी अदालत में हाजिर थियो न असा रब सां गद्दारी न करियो ऐं महबूब मोहम्मद सां गद्दारी न करियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों ही जिंदगी गुजरी हुई, जिंदगी जा लम्हात एक दिहाड़े खत्म थी वेंदा। अल्लाह जी जात सां इए मोहब्बत करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात सां इए मोहब्बत करियो तो मुसलमानों मोहब्बत जो हक अदा थी वने। हाणे असीं चवंदा आहियूं सही नमाज इए पढ़ो जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी आ, रोज़ो इए रखो जी प्यारे पैगंबर रखियो आ। लेकिन अज कुछ सबक इजाफी भी याद करे वनो। मुस्कुरायो इए जी मोहम्मद मुस्कुरायो आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्ती इए रखो जी प्यारे पैगंबर दोस्ती रखी आ। दुश्मनी इए रखो जी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्ती रखी आ। अखियन मां लुढ़क इए किरायो जी प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किराया। मिजाज नबी जे मिजाज जेड़ो, अखलाक नबी दे अखलाक जेड़ो, गलाण नबी दे गलाण जेड़ो, रवैया नबी दे रवैयन जेड़ा, ताल्लुकात राब्ता मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने राब्तन जेड़ा। उस्ताद आयो उस्तादी सीखो प्यारे पैगंबर का, वालिद आयो वालिद जा हक सीखो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का। सरवरा आयो अगवान आयो वाली आयो वडेरा आयो रईस आयो ताजे मातात मानू कम कन था सीखो केका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का। माटरी जोड़न चाहो था प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सीखो। औलाद जा हक अदा करण चाहो था पांडे नबी का सीखो। जानवरन जा हक अदा करण चाहो था प्यारे पैगंबर का सीखो। जीतन जा हक अदा करण चाहो था, कीड़न ऐं माकोड़न जा हक अदा करण चाहो था प्यारे पैगंबर का सीखो। पखियन जा हुकूक समझण चाहो था मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सीखो। लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। जे नबी दी जात जेड़ो क़यामत तक केर न तो अची सके ये मोहम्मद जेड़ो किरदार वो क़यामत तक केड़ो कोन तो थी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी दे किरदार में को सानी कोन, नबी दी जात में जी को सानी कोन है। मुसलमान असां वट छा थियो, असां तो बेहिस थियास, संग दिल बन दियास, पत्थर दिल बन दियास। असां जो छा तो वने सही मौलवी साहब आयो तकरीर के किसो खत्म जेड़ा आयो एड़ा साग्या हुंदासी। मुसलमानों कोई आफतों नहीं दियो तो बियो छा थे, असांजा घर किरी जमीन सां न गंजंदा तो बियो छा थे। ॾिसण वारो तो वेचारो ॾिसंदो रहियो, रोंदो रहियो, तड़पंदो रहियो, बचाए न सघियो। घर किरणो किरी पियो, जमींदार हुयो, हारी हुयो, मेहनत करे हुन चंद एकड़ पंहिंजा के ठाया हा। रब जी तरफा एड़ो इम्तिहान आयो, ॾिसंदो रहियो, हुनजे अखियुनि जे आॾो, हुनजे अखियुनि जे आॾो हुनजो काहिल फसल गर्क थी वियो। मुसलमानो याद रखो अल्लाह जो कसम आहे किरियल घर ते असांखे रोअण जी ज़रूरत कोन्हे, अॼु पंहिंजे गुनाहनि ते रोअण जी ज़रूरत आहे। बुडल फसल ते रोअण जी ज़रूरत कोन्हे, असांखे पंहिंजे गुनाहनि ते रोअण जी ज़रूरत आहे। मुसलमानो अॼु सुजाग न थियासीं त पोइ कॾहिं थींदा, अॼु होश में न आयासीं पोइ कॾहिं ईंदासीं। रब जा बंदो अञा कहिड़े अज़ाब जो इंतज़ार आहे, अल्लाह जी अञा कहिड़ी पकड़ जो इंतज़ार आहे असांखे। इन खां वॾा गम उम्मत जा कहिड़ा थिया, इन उम्मत जा कहिड़ा थींदा। चवण वारो इए चे तो फोन करे साईं ॿियो कुछ भी न कयो, हिकड़े टाइम जो खाधो असां ताईं पहुचायो। समझो था उन्हनि जो गम छा हूंदो, समझो था वो कहिड़े दुख मां गुज़रिया हूंदा, उन पोड़े पीड़े गम जो आलम छा हूंदो। जंहिंजी हंज में पंहिंजे लाइ छा कयो, उन जवाब ॾिनो साईं मूं कुछ न कयो। मूं उनखे चयो अल्लाह जा बंदा तू कुछ नथो करे सघीं, तू कुछ भी नथो करे सघीं। रब जा बंदा तू उन लाइ दुआ तो घुरी सघीं थो, तू 10 रुपया भी डोनेट नथो करे सघीं, तू उन्हनि जी मदद नथो करे सघीं, हौसलो नथो ॾेई सघीं, दिलासा ऐं तसल्ली नथो ॾेई सघीं। तन्हाई में वेही उन्हनि मज़लूमनि लाइ मुतासिरीन जे लाइ दुआ करे सघीं थो।
असा एडा संग दिल बन दिया, असा एडा पत्थर दिल बन दिया से। मुसलमानों पाड़े में कोई यतीम हो दो, कोई गरीब हो दो, कोई मिस्कीन हो दो, किथे आवमार सल्ला का इल्ला रहमतल लिल आलमीन दस किथे उन महबूब मोहम्मद जो अदाओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके उन अंदर पखी दी तकलीफ महसूस थींदी, जानवर की तकलीफ महसूस करना, कीड़े मकोड़न जा हक बुधाईंदा, काफरन जा हक बुधाईंदा, गैर मुस्लिमन जा हकूक बुधाईंदा होया। मुसलमानों ये जज्बात किथे हैं? रहमतुल लिल आलमीन जो खूबियों किथे हैं? प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अदाओं किथे हैं? बिलाल के पत्थरन ते घेरण वाला सामो है, आले यासिर के शहीद करने वाला सामो है, नबी ते जुल्म सितम करने वाला सामो है, सोशल बाइकाट करने वाला सामो मौजूद है। रहमतुल लिल आलमीन फातिह दी हैसियत से आया है, लेकिन ऐलान केड़ो थियो? अज नबी इंतकाम वठंदो न, ताने जो जवाब ताने से मिलंदो न, दड़के जो जवाब दड़के से मिलंदो न, सख्ती जो जवाब सख्ती से मिलंदो न। पाण फरमाइन था मक्के वारो वजो अज मोहम्मद सबनी के माफ करे छे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कोई इंतकाम कोई 10 साल 20 साल पुरानी गाल असांजे बुजुर्ग के याद होंदी, बुढ़ड़ी अम्मा के याद होंदी, हिन असां सां ही मसलो कयो, हां शादी में कोन वेंदास। एडा जुल्म इतरियो ज्यादती मुसलमान छा थियो? माफ करण का शय होंदी, बर्दाश्त का शय होंदी है। असानी सॼी जिंदगी ने मसले में गुजरी वई, हुन सां मुंहिंजो ही वहमार रहल है। रब जा बंदा माफ करण जी गाल किथे? दरगुजर करण जी गाल किथे आ? याद रखो हज्जतुल वदा जे खुतबे के पाण फरमाइन था जाहिलियत जा सब इंतकाम अज मोहम्मद ऐलानिया माफ करे छड़िया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐनो माफी जी इब्तिदा जा आऊं पाण करया तो त असां जो इंतकाम फलाने कबीले फलाने खानदान रहेला, मामलो को आम कोने, नरड़ो को मसलो कोने, मामूली का गाल कोने। अज पैगंबर जो ऐलान ना मां जेकर इंतकाम वठण चाहियां, बदलो वठण चाहियां, किसास वठण चाहियां, नबी जो खून जो बदलो न रहल दियत वठण चाहियां, उहा बि वठी सघन था। पाण ऐलानिया फरमाइन था मोहम्मद अज उन्हनि खे माफ करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवांजे मुंहिंजे महबूब त खून जा मसला माफ करे छॾिया। असां वटि किथे आ दरगुज़र जी ॻाल्हि? असां वटि किथे आ माफ़ी जी ॻाल्हि? सिर्फ ही गोठ न, हर गोठ जो मसलो आ। पाण बहराड़ी जो आहियां, हर गोठ जो मसलो आ। हिकड़े इमाम जे पुठियां बीहूं था, ॻाल्हायूं कोन था कि पेर पेर सां मिलाइण जी सुन्नत याद आ। माफ़ कजो, सुलह करण जी सुन्नत कंहिंखे याद? माफ़ करण जी सुन्नत कंहिंखे याद? दरगुज़र करण जी सुन्नत कंहिंखे याद? सब्र ऐं बर्दाश्त जी सुन्नत कंहिंखे याद आ? मुसलमानों अल्लाह जे लाइ सोचो। बर्दाश्त, माफ करण, दरगुज़र करण, बदलो वठण न बल्कि दरगुज़र करे छॾे ॾियण, इहे अदाऊं किथे आहिनि? मंतखब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अले नफ्से कतो मजबूरन चवणो पए थो। रफ़्ल करण वारा भाइरो तव्हां न सम्झंदो त पोइ केरु सम्झंदो? कंहिंखे सम्झाईंदासीं? कंहिंखे दर्स ॾींदासीं? किथे किथे नसीहतूं कंदासीं? मन तकम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले नफ्सिही कत्तो हिबत रहमतुल लिल आलमीन जी सुन्नता। 63 साला दौर में रहमतुल लिल आलमीन पंहिंजी ज़ात जी ख़ातिर हिकु दफ़ो बि कॾहिं इंतकाम वरितो ई कोन्हे। इंतकाम जी ॻाल्हि ई कोन्हे पंहिंजी ज़ात, बदिले जी ॻाल्हि ई कोन्हे पंहिंजी ज़ात जे लाइ। अल्लाह जो कसम आहे, मंज़र पढ़ूं था न रोअण थो अचे। मुनाफ़िकीन जो सरदार, रहमतुल लिल आलमीन जो दुश्मन, नबी के खिलाफ हर साजिश में शामिल इंसान अब्दुल्ला बिन उबई जॾहिं मरी वियो, रहमतुल लिल आलमीन फरमाइन था मुंहिंजा सहाबीओ मोहम्मद जो जनाज़ो पढ़ाइण वञे पियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था मूंखां सब्र न थियो, मूंखां बर्दाश्त न थियो, मां रहमतुल लिल आलमीन ॾे अॻियां अचां, रोकिया तो, याद ॾियारियां तो अल्लाह जा नबी उन मुनाफिक जो ही मसलो, उन मुनाफिक जो ही मसलो, उन मुनाफिक जी साजिश, उन मुनाफिक जी हमारे खिलाफ मुखालिफत, ही मक्कारी, ही यारी, ही गलत बयानी, ही कूड़, ही इल्जाम तराशो, मुकम्मल एकड़ी दास्ताना। कीअं जनाज़ो पढ़ाईंदा? अल्लाह जा नबी कीअं जनाज़ो पढ़ाईंदा?
ए रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाजो न पढ़ायो। उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था सुनन नसाई जा लफ्ज़ है मु रहमतुल लिल आलमीन के उनजे लिबास मां पकड़े छिक्यो अल्लाह जा नबी जनाजो न पढ़ायो। उमर बिन खत्ताब फरमाइन था मुझा सब जज्बाती अंदाज एक पासे मुझे सॼे अंदाज जो जवाब इन अंदाज में रहमतुल लिल आलमीन ॾिनो। मां नबी जे चेहरे ॾे ॾिठो तो मोहम्मद मुस्कुराइण लगा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। किथां दी दुश्मनी किथां जा इंतकाम जेडे बारे में ॼाणी था तो मुनाफिक इल्म है मुनाफिक अल्लाह बुधायो आ मुनाफिका। मुस्कुराए फरमाइन था उमर मोहम्मद के न रोक्यो अज मोहम्मद साहब जो जनाजो पढ़ाए। खाली जनाजो कौन पढ़ाए पुटराया अल्लाह जा नबी मां चाहियां तो पंहिंजे पी के कफन ॾियां मोहम्मद जी चादर खपे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रहमतुल लिल आलमीन उन मौके ते पंहिंजी चादर मुबारक लाहे ॾिनी ए मुंहिंजा साहबी वञ तो पंहिंजे पी के इन मोहम्मद जी चादर में कफन ॾे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर पढ़ण वारो किथे अन माफ़ी जो ॻाल्हि किथे अंदर गुज़र करण जो ॻाल्हि वमा अरसलनाका इल्ला रहमतुल लिल आलमीन पढ़ण वारो। असां सॼी ज़िंदगी में इंतकाम दी बाह बारे रखी आहे दिल में फलाणो एड़ो फलाणो एड़ो फलाणो एड़ो फलाणो एड़ो। अल्लाह जे लाइ मौजू तो मटाई न करियो कचहरी ते तब्दील करियो गालियों तो मटाइण सिखो। सॼी जिंदगी गिबत कंदे गुज़ारींदासीं सॼी जिंदगी इल्जाम तराशन में गुज़ारींदासीं सॼी जिंदगी नफ़रतुनि में गुज़ारींदासीं। मुसलमानों याद रखो सिले रहमी माइट्री के जुड़न माफी दरगुजर जे लाइ हिकड़ी हदीस समझ में अची वञे काफ़ी आहे। असां सम्झूं था मामूली ॻाल्हि आहे कंहिं यतीम खे महीनो ॾेई परे कयोसीं बस कोई इंतकाम न वठंदो ॻाल्हि ख़त्म थी वई। कंहिंखे तानो ॾींदासीं ॻाल्हि ख़त्म थी वई। के यतीम खे यतीमी जो महीनो ॾिनोसीं। असां त एॾा ज़ालिम आहियूं। का औरत बेवा थी वई का औरत बेवा थी वई ॿियूं औरतूं उनखे तानो ॾींदियूं आहिनि त तूं बेवा थी वई। ज़ालिमो तव्हांखे कंहिं इख्तियार ॾिनो आहे अल्लाह जे फैसलनि खां पोइ कंहिंखे तानो ॾियो। यतीम खे तानो ॾींदासीं ज़ालिमो हुनखे यतीम अल्लाह ठाहियो। तव्हां अल्लाह जे इख्तियारात में कंहिंखे तानो ॾियो कंहिंखे गरीब अल्लाह ठाहियो आहे ऐं असां उते मेणा ॾियो असां उते ताना ॾियूं। मुसलमानों असां एतिरे हद ताईं पहुची वेंदा आहियूं केर नथो ॾिसे अल्लाह ते ॾिसे। मज़लूम ख़ामोश थी वेंदो पर उनजी तरफ़ां बदलो अल्लाह वठंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रब जी वाहिद मखलूक आया जॾहिं अल्लाह रहीम के पैदा कयो सिले रहमी के पैदा कयो। पंहिंजे सिंधी जे लफ़्ज़नि में चइजे जॾहिं अल्लाह माइट्री के पैदा कयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था इहा माइट्री अर्श सां चंबड़ी पई। इहो इख्तियार बि अल्लाह उनखे ॾिनो के ॿी मखलूक जे बारे में अहिड़ी ॻाल्हि कोन थी अचे। इहा माइट्री अल्लाह जे अर्श सां चंबड़ी पई ऐं दरख़्वास्त करण लॻी ए मुंहिंजा रब ए मुंहिंजा अल्लाह तो मूंखे ठाहियो त आहे पर इंसान मूंखे टोड़े छॾी। हे मुंहिंजो भरम कोन रखंदा मुझे मुताबिक ही अमल कौन कंदा। रब्बुल आलमीन फरमायो ए मुंहिंजी मखलूक ए माइट्री ए सिले रहमी मां तोखे पंहिंजी मखलूक में तक़सीम करियां तो पर हिकिड़ो रब्बुल आलमीन जो वाइदो आहे जेको तोखे जोड़ींदो मां रब उन खे जोड़े छॾींदुसि जेको तोखे टोड़ींदो मां रब्बुल आलमीन उन खे टोड़े छॾींदुसि। तो मुसलमानों मुंहिंजी गुफ्तगू जो खुलासो आहे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सिर्फ दावा जी मोहब्बत इजहार जी मोहब्बत ऐं नारे जी मोहब्बत न करियो बल्कि मोहब्बत ईअं करियो त हक़ अदा थी वञे ऐं जॾहिं हक़ अदा कंदासीं पोइ मुस्कुराइण बि नबी जहिड़ो हुजे रोअण बि नबी जहिड़ो हुजे। किथे रिश्तेदारी जोड़नी आहे उहो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखूं। दुश्मनी मोहब्बतूं नफ़रतूं रवैया मिजाज जिंदगी की हर अदा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सीखूं। दुआ है अल्लाह को मलाकिबीर अमली तौफीक अता फरमाए। आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।